जामशोर में शहरी एक्शन कमेटी तरफ़ां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। तक़रीब में सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं मुअज़्ज़िज़ शहरियुनि शिरकत कई। शहरी एक्शन कमेटी जे अॻवान रबनवाज़ अबड़े, बरकत अली जोणे जे हाकिम चांजे ऐं ॿियनि चयो त सिंधी सकाफ़त जो नमूनो अजरक ऐं टोपी मोहबत प्यार ऐं एके जो मिसाल बणियल आहे। हुननि चयो त सिंधी मीडिया तरफ़ां सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण सां सिंधी सकाफ़त उजागर थी आहे। न रुॻो इहो, सिंध जे माण्हुनि मां सियासी समाजी मज़हबी ऐं क़बीलाई तौरु पैदा थियल अदालतूं ख़तमु थियूं आहिनि। अॻवाननि चयो त सभिनी खे घुरिजे त ज़िंदा क़ौम बणिजी पंहिंजी सकाफ़त ॿोली अदब समेत पंहिंजे शानदार रवायतुनि जी बका लाइ जदोजहद कयूं। इन सकाफ़ती तक़रीब में जामशोर जा प्रोफेसर शागिर्द उस्ताद सहाफ़ी सुगड़ शाइरनि जेको आहे भरपूर शिरकत कई आहे। सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां जेका हुनजी तक़रीब आहे तमामु काराइती, वक़्ताइती ऐं साराह जोॻो अमल आहे, जंहिंमें ख़ासि करे हर मकतब फ़िकिर जो माण्हू, अहले इल्म, कलमकार, सुगड़ शाइर, सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, आलिम, मज़हबी स्कॉलर सभई मौजूदु आहिनि। हुन मौक़े ते मेज़बाननि तरफ़ां आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।